बॉलीवुड अदाकारा ऐं डांसर नूरा फ़तेही इंकशाफ़ कयो आहे त भारतीय फिल्म इंडस्ट्री में अक्सर माण्हू हिक ॿिए सां मुहबत नाहिनि कंदा ऐं शादी रुगो हिन लाइ कंदा आहिनि छो त खेनि इंडस्ट्री सां वाॻियल रहणो हूंदो आहे। हिक पॉडकास्ट प्रोग्राम दौरान ॻाल्हाईंदे कैनेडियन ॼाई मराकशी बॉलीवुड जी रक़ासा ऐं अदाकारा नूरा फ़तेही चयो त बॉलीवुड जा माण्हू हिक ॿिए जी मक़बूलियत ऐं शोहरत खे इस्तेमालु कंदा आहिनि, पर मां उन्हनि माण्हुनि सां नाहियां मिलंदी ऐं नई खेनि डेट कंदी आहियां। इहो ई सबबु आहे जो इहे माण्हू मूंखे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु नथा करे सघनि। हुन चयो त बॉलीवुड जा फनकार पंहिंजे जीवन साथियुनि खे नेटवर्किंग, दौलत ऐं इंडस्ट्री में रहण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। भारतीय फिल्म इंडस्ट्री जा माण्हू साथी फनकारनि सां इन लाइ शादी कंदा आहिनि जो हू हिक मख़सूस वक़्त ताईं इंडस्ट्री में रहणु चाहींदा आहिनि। हू अॻी ॾिसी चुका हूंदा आहिनि त संदन ज़ाल या मुड़ुसु वधीक फिल्मूं करे रहियो आहे ऐं संदन वधीक फिल्मूं रिलीज़ थियण वारियूं आहिनि। हुन चयो त बॉलीवुड जा इहे मर्द तोणे औरतूं पैसे, शोहरत ऐं ताक़त लाइ पंहिंजी ज़िंदगी बर्बाद कंदा आहिनि। बॉलीवुड में ईअं ई थी रहियो आहे। हुन चयो त इन खां वधीक ख़राब छा हूंदो जो अव्हां कंहिं अहिड़े माण्हूअ सां शादी करियो जेको अव्हां सां मुहबत न करे ऐं हरू भरू अव्हां सां वरहनि ताईं ज़िंदगी गुज़ारे।